पत्थर दिल ड्रामे जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा आहियूं दोस्तो। अचण वारा जेका हाणे एपिसोड हूंदा मुहर्रम खां पोइ जेका एपिसोड अचण वारा आहिनि पत्थर दिल ड्रामे जा, उन्हनि में वॾी चेंजिंग कई वेंदी। जी हाँ दोस्तो तव्हां इहो सोचींदा हूंदो त जेको अहमद अली आहे शेख साहब, यानी जेको तव्हां ॾिठो हुयो ड्रामे में, हिन ड्रामे में कम सारंग जे नाले सां आहे, ज़हर ज़िंदगी में जेको हुयो कमाल ख़ान, इन्ही जो को एक्शन और एक सीन छा न आहे, छा लाइ न आयो आहे। ऐं ज़हर ज़िंदगी में हिन वॾा एक्शन कया, वॾा खून ख़राबो कयईं। पत्थर दिल ड्रामे में ओड़ी जेका एक्टिंग ईंदी नाहे ॾेखारी वई। दोस्तो इहा अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त यानी सारंग वॾी हिकु बहितरीनु शैतानी कंदो, यानी बहितरीनु पंहिंजी एक्टिंग ॾेखारींदो, ख़ूब एक्टिंग ॾेखारींदो। मां मञा थो ज़हर ज़िंदगी में जेका हिनजी एक्टिंग हुई अहिड़ी एक्टिंग हिन ड्रामे में न आहे पत्थर दिल में, लेकिन अचण वारे एपिसोड में कुझु नवां अदाकार बि एंट्रियूं हणंदा। दोस्तो पत्थर दिल ड्रामो जीअं वक़्त जे हिसाब सां सोशल अॻिते वधंदो वेंदो, अचण वारियूं एपिसोडनि में तव्हां ॾिसंदो त बहितरीनु मां बहितरीनु कास्ट कई वेंदी, सुठा अदाकार इन में एंट्री हणंदा। लेकिन मुहर्रम खां पोइ इहे कमु थियण वारो आहे, ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब कंदा।